बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम साथियों, जीअं त चार दरवेश किसे जी सीरीज़ में असां अॼु पार्ट 6 या किस्त 6 जेका आहे सा बयानु कंदासीं। हिन में गुज़िरियल पार्टनि में 2 दरवेश पंहिंजो किसो बयानु करे चुका हुआ, जेको उतां जो बादशाह जेको आज़ाद बख़्त बादशाह हुयो, जंहिं लिकी हिननि जो किसो ॿुधो हो। उन खां पोइ कल्ह तव्हांखे ॿुधायोसीं त उहो बादशाह जॾहिं ॾींहुं थी वियो त बादशाह पंहिंजे दरबार में आयो ऐं बादशाह उन फ़क़ीरनि खे पाण वटि घुरायो। पोइ पाण वटि घुराए बादशाह फ़क़ीरनि जो किसो ॿुधो हुई, फ़क़ीरनि खे ॿुधाईं त मां तव्हांजो किसो ॿुधो आहे, तव्हांजी ज़िंदगीअ जो जेको अहवालु आहे ॿिनि जेको बयानु कयो मां उहो ॿुधो आहे, तव्हां मुंहिंजो बि ॿुधो, बक़ाया जेके ॿ थींदा उन्हनि जो बि ॿुधूं था। पोइ कोशिशि कंदासीं त गॾिजी सजी ऐं हिक ॿिए जा जेके मतिलब आहिनि त उहे मतिलब पूरा थियनि। हाणे बादशाह जेको आज़ाद वक़्तु हुयो उन पंहिंजो किसो ॿुधाइणु शुरू कयो। सॼी दरबार वेठी, चारई फ़क़ीर वेठा, हाणे बादशाह पंहिंजो किसो शुरू कयो। बादशाह आज़ाद वक़्तु जेको हुयो उन बादशाह पंहिंजो किसो शुरू कयो। बादशाह चवणु लॻो त जॾहिं मुंहिंजो पीउ बादशाह हुयो, उहो बि उन जॾहिं वफ़ात कई त मां बादशाही संभाली। मां जवान हुयुसि, नौजवान हुयुसि जो मूंखे बादशाही मिली। सॼी रूम विलायत जेका हुई उहा बि मुंहिंजे कंट्रोल में हुई। कस्तंतिनिया जो बादशाह हो, पर रूम मुल्क जेको चए थो उहो बि मुंहिंजी हुकूमत में हो। मां जो हाणे बादशाह थियुसि त सभु अमीर वज़ीर मुंहिंजी ख़ुशामद में लॻी आहे, मुंहिंजी ख़ुशीअ खे ख़ुशी पिया सम्झनि। बादशाही हलाइण लॻुसि। हिकिड़े साल हिकिड़ो सौदागर बदख्शान मुल्क, इहो बि ईरान जी साइड ॾे ई आहे, उतां खां आयो हिकिड़ो सौदागर आयो मुंहिंजे दरबार में। सौदागर जो हुयो त हुन पाण सां गॾु सौदागरीअ जो सामान बांधो हो, सूखड़ियूं, तोहफ़ा, मिसाल जेके सौदागरी जे हिसाब सां उहे बांधा आहिनि। जेके मुंहिंजे शाया निशान आहे उहे वरी मुंहिंजे साम्हूं आंदे मूंखे ॾिए पियो। मां हिन वटि ॾिठा हर मुल्क जा अजीब तोहफ़ा ऐं सूखड़ियूं हिन वटि हुयूं। सौदागर जो हुयो त हर मुल्क में वञे पियो, हर मुल्क जूं हिकिड़ियूं अजीब अजीब सूखड़ियूं, अजीब अजीब तोहफ़ा जेके हुया से हिन वटि हुया। सभु शयूं हिन जूं मां ॾिठियूं, मूंखे ॾाढियूं वणियूं, अजीब हुयूं। ऐं ईअं सम्झ त जो शौक़ जो जीअं चइबो आहे त मुल्ह न आहे, त हुननि जो ॼण मुल्ह ई न हो। पर उन्हनि सभिनी में मूंखे जंहिं शइ माना हिकिड़ो अट्रैक्ट कयो, मूंखे जेका शइ वणियूं त सभु, पर जंहिं मूंखे छिक कई, हिकिड़ी डॿी हुई हुन वटि। उन डॿीअ में हिकिड़ो लाल पियल हो, डॿीअ में हिकिड़ो लाल पियल हुयुसि। लाल एॾो सुहिणो हुयो, नहरो बि हुयो, ॻौरो बि हुयो। मूंखे हेॾी बादशाही हुई, पर मुंहिंजे बादशाहीअ में बि मां सम्झां थो त मां पंहिंजी अखियुनि सां अहिड़ो मोती या लाल मां न ॾिठो हुउमि, न वरी मां ॿुधो त को एॾा लाल बि थींदा आहिनि। मूंखे ॾाढो लाल वणियो। सौदागर खे मां इनाम बि ॾिना, पोशाकूं बि ॾिनियूंमांसि। उन सां गॾु मां हिनखे लिखी ॾिनो त भाई भले सॼे असांजे रियासत में वापारु करे हिन खां केर बि महसूल न वठे, टैक्स न वठे। जिते बि वञी मंज़िल करे असांजे मुल्क में, रियासत में जिते बि वञी मंज़िल करे वञी रहे वापार जे हिसाब सां, त उते हिनखे हर क़िस्म जी सहूलियत ॾियो, हिन जे आराम जो ख़्यालु कयो। फ़ौज जो बि हिकिड़ो दस्तो मां हिफ़ाज़त लाइ हिनखे ॾेई छॾियो। उहो सौदागर कुझु वक़्तु त मुंहिंजे दरबार में ईंदो हो।
दुनिया जो घुमियल हुयो, हर मुल्क जे वेंदो हो, उते बि बादशाहनि वटि वेंदो हो त बादशाही अदबनि खां वाक़ुफ़ु हो त बादशाही अदब कीअं थी ठाहे। कचहरी ॾाढी मिठी हूंदी हुअसि, सुठी हूंदी हुअसि। मूंखे जो हिन इहो लाल ॾिनो त मां बि उहो लाल मूंखे वणंदो हो ॾाढो, मां उहो ॾिहाड़ी घुराए ॾिसंदो हुउसि, मां उहो लाल ॾिहाड़ी घुराए दरबार में मां ॾिसंदो हुउसि। हिकिड़े ॾींहुं मां कचहरीअ पंहिंजी दरबार में वेठो हुजां त ॿिया मुल्क, ॿाहिरियां मुल्क जेके हुया, उतां जे बादशाहनि जा बि कुझु माण्हू वकील उते मुंहिंजी दरबार में हुया, कंहिं कम सां आया। मां जीअं कंदो हुउसि जो रोज़ उहो लाल घुराई ॾिसंदो हुउमि, मां पंहिंजे हमेशह जे दस्तूर मूजिबि चयो त भाई इहो लाल खणी अचो। लाल खणी आया, मां लाल खोले ॾिठो, लाल जी तारीफ़ करणु लॻुसि। उते तव्हांखे मां ॿुधायो त ॿियनि मुल्कनि जा वेठा हुआ, एलची वेठा, सफ़ीर वेठा। सो हिकिड़े एलची उन जो ॾिठो त मां उनखे ईअं चयो त हे ॾिस कहिड़ो त लाल आहे, तव्हांजा बि मुल्क आहिनि पर हेड़ो लाल तव्हां न ॾिठो हूंदो, मां पाण ई न ॾिठो आहे, कहिड़ो न लाल आहे। हुनखे जो मां इहो चयो त हुन सफ़ीर खिली ॾिनो, सफ़ीर खिली ॾिनो, सफ़ीर खिली ॾिनो ऐं चई त हा साईं, हा बराबरि सही आहे, बराबरि भलो आहे लाल। वरी जेके ॿिया वेठा हुआ सभिनी खे मां उहो लाल ॾिनो त चए तव्हां लाल ॾिसो कहिड़ो लाल आहे, केॾो त लाल भलो आहे, मोती केॾो त भलो आहे। सभिनी ॾिसी ऐं चयो त हा साईं बराबरि, हे बेमुलो आहे, बराबरि हे तव्हांजे ई क़िस्मत में हे लाल आयो आहे, न त बराबरि जेकॾहिं ॻोल्हिजे त कंहिं बादशाही में अहिड़ो लाल न मिलंदो। उन महिल मुंहिंजे पीउ जो वज़ीर हुयो, जेको हाणे मुंहिंजो वज़ीर हुयो, अकुल वारो हो। मां वरी बाबे जो हिनखे वज़ीर कयो त मां बि हिनखे साॻियो ई वज़ीर कयो, उहो बि उते वेठो। उन जो इहो ॾिठो, आदाब बजाणे मूंखे चई त ए जहां पना, मूंखे हिकिड़ो अर्ज़ु करिणो आहे, जे जान जी अमान मिले त मां अर्ज़ु कयो। हर को ड्रिजंदो त मथां बादशाह ॾमिरजी पई उते जो उते खणी फांसीअ जी सज़ा ॾे, साईं जान जी अमान मिले त मां अर्ज़ु कयो। मां चयोमांसि त बेधड़क चई ॾे। चई साईं तूं बादशाह आहीं, बादशाह खे इहो ठहे ई नथो जो हिकिड़े पथर जी तूं एॾी तारीफ़ पियो थो करीं, पथर त वरी बि पथर आहे, इहो आहे त खणी रंग भलो अथसि, ठहियल भलो आहे, इन जहिड़ो खणी ॿियो को हूंदो कोन। पर साईं हिन महिल ॿाहिरि मुल्कनि जा सफ़ीर वेठा आहिनि, इहे न जॾहिं पंहिंजे मुल्क मोटी वेंदा उते वञी ॻाल्हि कोन कंदा, वाह जो बादशाह हो, हिकिड़ो पथर ठाहियो अथसि, सिकड़ीअ वांगुरु उनखे अहिड़ी सुखड़ी सम्झो अथई जो ॾिहाड़ी दरबार में घुराई, पाण साईं तव्हां था चयो त मां ॾिहाड़ी घुराई ॾिसंदो आहियां, पाण बि तारीफ़ थो करे, वरी ॿियनि खे थो चए था तव्हां ॾिसो तव्हां बि तारीफ़ कयो। साईं मूंखे सही नथो लॻे। नीशापुर में साईं हिकिड़ो सौदागर आहे, नीशापुर बि शहर आहे ईरान जो, ईरान फारस वरी विलायत हूंदी साईं, उते हिकिड़ो सौदागर आहे, उन वटि 12 मोती 12 लाल, हे जेको तव्हां लाल जी नेकी पिया था कयो न, वेठा था पाण ते माण्हू खिलायो, इन्हनि खां बि ॿीणो वज़न आहे उन्हनि जो। ऐं साईं वॾी ॻाल्हि तव्हांखे अजब जी ॻाल्हि ॿुधायां त हे जेको तव्हां हिकिड़ो लाल ॾिसी हेॾो पिया था तव्हां तारीफ़ूं कयो, सभिनी खे पिया था ॾेखारियो, सभिनी खे पिया था ॾेखारियो, सभिनी खां पिया था तारीफ़ूं वठो, चओ था त न मुंहिंजे बादशाही में आहे, न मां ॾिठो आहे न ॿुधो आहे। साईं उन वटि अहिड़ा 12 लाल अथव, पर हिन खां बि ॿीणा। पर अञा तव्हांखे मां अजब जी ॻाल्हि इहा ॿुधायां त उन छा कयो आहे, जो हिकिड़े पटे में उहे 12 लाल ॿधा अथई, चमड़े जे पटे में, चमड़े जे पटे में 12 लाल ॿधी हिकिड़े कुते जे गिचीअ में विधा अथई। तव्हां हिकिड़े लाल ते बाहोड़जी विया हो, हुन वटि साईं तव्हांजे इन लाल खां ॿीणा लाल आहिनि, तव्हां वटि हिकिड़ो आहे, हुन वटि इन वज़न जहिड़ा, इन लाल जहिड़ा ॿीणा लाल आहिनि, पर 12, सो बि पटे जी चमड़ी में विझी सिबराए
ऐं कुते खे गिचीअ में विधासीं। 12 लाल कुते खे गिचीअ में विधासीं। चई वज़ीर जो चयो त चई त ईअं सम्झण मुंहिंजी बेइज़ती थी वई न। हर को चवंदो हो त भला तो जहिड़ो लाल त कंहिं वटि कोन्हे। हर को तारीफ़ूं कंदो हो। मां बि इहो ई सम्झंदो हुउमि त मुंहिंजे बादशाही में ई अहिड़ो लाल कोन्हे को। तॾहिं त फुंडी मां ॿाहिरनि मुल्कनि जे सफ़ीरनि खे बि चवां पियो। पर हे थो चए त हुन वटि हिकिड़ो सौदागर आहे, बादशाह बि न आहे, सौदागर आहे। उन वटि हिन खां बि ॿीणा ऐं सो बि 12। ऐं वरी वॾी ॻाल्हि इहा हुन कई आहे जो मां रोज़ पियो थो हिनखे ॾिसी ऐं सम्झ त चुमां वेठो थो ॾिसां ऐं हुन खणी कुते जे गिचीअ में विधा आहिनि। मूंखे ॾाढी कावड़ आई। मां कावड़ जो आई। चई मां हुकुम कयो त हिन वज़ीर बेअदब वज़ीर अहिड़ो भला मूंखे टोके थो, लाहियोसि, सिसी लाहियोसि। अबा मुंहिंजो हुकुम जो चयो, जलादनि खणी वीचारे वज़ीर खे पकड़े। वज़ीर खे पकड़े मां जो हुकुम कयो। वज़ीर खे पकड़े गेले खंबे खयूं पई वियसि मारण जे लाइ। दरबार में ख़ामोशी थी वई। उते ॿाहिरियां मुल्कनि जा जेके सफ़ीर आहे उन्हनि मां हिकिड़ो उथी बीठो, हथ ॿधी बीह रहे, उथी बीह, हथ ॿधी बीह रहे। मां चयोमांसि छा आहे तुंहिंजो मतिलबु छा आहे? हुन चयो साईं नाराज़ न थियो त हिन वज़ीर जेको न गुनाह कयो आहे तव्हांजी नज़र में कयो अथई गुनाह, जो तव्हांखे इहा ॻाल्हि कई अथई। पर साईं इन गुनाह जी असांखे बि ख़बर आहे। इहो आहे त असां तव्हांखे चई न पिया सघूं। वज़ीर तव्हांखे चयो, असां तव्हांजी दिलि ॾुखाइण न पिया चाहियूं। असां ते तुंहिंजा महिमान, असांखे जो लाल ॾेखारी त चई पियो त अहिड़ो तव्हां ॾिठो आहे त असां पिया चयूं त तुंहिंजी दिलि न ॾुखायूं। बाक़ी असांखे बि साईं ख़बर आहे इहा जेका वज़ीर ॻाल्हि कई थी सची ॻाल्हि आहे। मां चयोमांसि त कूड़ ॻाल्हाइण खां वधीक ॿियो कहिड़ो गुनाह थींदो आहे? हुन त कूड़ ॻाल्हायो आहे, सो बि पाण मूं बादशाह जे अॻियां। बात त चई त हुन मूंखे चयो त साईं तव्हां था चयो त कूड़ ॻाल्हायो। चई तव्हां कीअं था चयो त हिन कूड़ ॻाल्हायो आहे? कूड़ कीअं साबित थियो? हुन जेका ॻाल्हि कई आहे मता सची बि हुजे। साईं बेगुनाह जो खून वहणु सही न आहे। मां चई त मूंखे हुजे कावड़। मां चयोमांसि अकुल में ई ॻाल्हि कान थी अचे, चरनि वारी ॻाल्हि पियो थो करे न। हे त हिकिड़ो सौदागर, मां बादशाह, हेॾी वॾी मुंहिंजी ममलिकत, चवे थो हिकिड़ो सौदागर आहे जेको पंहिंजे इन वापार जे लाइ थाॿा खाईंदो थो अचे, कॾहिं हुन शहर में कॾहिं हुन शहर में भटकंदो थो पियो वते, पैसो पैसो करे थो गॾु करे। सो उन वटि बि हिन मुंहिंजे हार खां हिन मोतीअ खां वधीक ॿीण ते वज़न में सो बि 12 दाणा। ऐं वरी चए थो त ॿधा बि कुते जे गिचीअ में अथई। हुन मूंखे चयो साईं रब जी कुदरत में कहिड़ो अजब आहे। साईं मता ईअं खणी हुजे बि तव्हां तकड़ न कयो। इहो आहे त सौदागर आहे न। अहिड़ियूं सुखड़ियूं दुनिया था घुमनि, थी सघे थो हुनखे किथे हथ अची वई हुजनि। सौदागर आहे, सौदागर फ़क़ीर रुलंदा आहिनि, उन्हनि खे अहिड़ियूं शयूं हथ अची वेंदियूं आहिनि। जिथां उन्हनि खे जेको हथु लॻंदो आहे सो खणी ईंदा आहिनि। हाणे तव्हां तकड़ न कयो। जेकॾहिं वज़ीर इहो ॾोह कयो आहे, तव्हांजे नज़र में वज़ीर हयो आहे कूड़, त वज़ीर खे मारियो न साईं, वज़ीर खे मारियो न। फ़िलहालु तव्हां वज़ीर खे क़ैद कयो। साईं वज़ीर बादशाहनि जा अकुल थींदा आहिनि, बादशाहनि जो अकुल हूंदा आहिनि वज़ीर। ऐं वॾी ॻाल्हि त हीअ ॻाल्हि बादशाह जी शान खां घटि आहे जो भला कूड़ त हिन साबित कोन थियो आहे न साईं। भला हुन जेका ॻाल्हि कई उहा साबित त तव्हां कान था कयो त को कूड़ आहे। हुनजो कूड़ साबित थियो न आहे न जो तव्हां खणी हुनखे माराइण जो हुकुम ॾिनो आहे। साईं सॼी उमिरि हुन तव्हांजे पीउ जी बि कई आहे नौकिरी, तव्हांजी बि कई अथई। उहा नौकिरी ख़िदमत सभु विसारे तव्हां छॾियो। ईअं न कयो। बादशाह सलामत अॻे न बादशाहनि क़ैद खाना हिन लाइ ठाहिराया त बादशाह या अमीर कंहिं ते काविड़जनि त उनखे विझनि क़ैद में। भला पोइ किनि ॾींहंनि में वरी जांच जूच बि कराइबी आहे। बादशाह जी तेसिताईं कावड़ बि लही वेंदी आहे। पोइ जे उनजो गुनाह या बेगुनाही ज़ाहिर बि थींदी आहे त बादशाह बेगुनाह जे खून खां आज़ादु रहंदा आहिनि। चई हिन जो मूंखे इहो चयो त चई हिते मूंखे थोरी कावड़ बि मुंहिंजी डरी थी। मां चयो त ठीकु आहे, वज़ीर खे मारियो न, वज़ीर खे क़ैद में रखो। पर हाणे हिकिड़ी ॻाल्हि आहे, जे 1 साल अंदरि हिन जेका ॻाल्हि कई आहे,
जे 1 साल अंदर इहा ॻाल्हि सची साबित न कयनि त इहे लाल कुते जे गिचीअ में ॿधल आहिनि त मां हिनखे ईज़ा ॾेई माराईंदुसि, पर जे साबित थी त मां हिनखे छॾे ॾींदुसि। चई हो जेको ॿाहिरियो सफ़ीर हुयो उन मुंहिंजे तख़्त खे चुमी ॾिनी ऐं पंहिंजी जाइ ते वेठो। वज़ीर वीचारे खे चई वज़ीर क़ैद थी वियो, दरबार ख़तम थी। इहा ख़बर वञी वज़ीर जे घर बि पए त भाउ अॼु बादशाह वज़ीर ते ॾमिरजी पियो। बादशाह त फांसीअ जी सज़ा ॾिनी हुअसि, फांसी पई अचेसि, पर पोइ उते कंहिं सिफारिश कई जंहिंजे करे फ़िलहालु हुनखे विधोसीं कैद में। पर हाणे बादशाह थो चए त वज़ीर जेका इहा ॻाल्हि कई आहे त हिकिड़े सौदागर जे कुते खे गिचीअ में हिन 12 मोती पियल साल बादशाह ॾिनो आहे। जे साल में इहा ॻाल्हि साबित थी त हिनखे छॾींदासीं, न त हिनखे वरी बि मारींदासीं। वज़ीर जे घर ॻाल्हि पहुती, रोज़ राड़ो वज़ीर जे घर थी वियो। वज़ीर खे हिकिड़ी धीअ हुई, उमिरि 14-15 साल। हर माउ पीउ खे औलाद प्यारो हूंदो आहे, पर हिन जी पंहिंजी पीउ सां बेहद मुहबत हुई, पिणस जी बिन सां हुई। वज़ीर जो हुयो बादशाह जो, त हिन छा कयो जो उन पंहिंजी धीउ लाडली जो हुयसि त उन जे लाइ हिन हिकिड़ो जुदा महल ठारायो। जंहिं ॾींहुं हिन जो पीउ कैद में पियो, जॾहिं हिन जो पीउ पियो कैद में, जंहिं ॾींहुं उन ॾींहुं हीअ पाण हिक जे ॾींहुं पंहिंजूं संगतियाणियूं साहेड़ियूं हुयसि, उन्हनि खे गॾु करे रांदि में गुॾे ऐं गुॾीअ जी शादी कई आहिनि। तो दुहल पे वॼाइनि, सेहरा पे ॻाइनि, तरह तरह। हाणे वज़ीर जी जो धीअ हुई त वरी खाधा पीता तयारु कराए, पर गुॾे गुॾीअ जी शादी हुई। हे लॻियूं पियूं ॼण उन ख़ुशीअ में, हिन जूं साहेड़ियूं संगतियाणियूं ख़ुशीअ में दुहल पे वॻा सेहरा पे ॻाइनि, गुॾे गुॾीअ जी शादी पई हले। इन जशन में हिन जी माउ रोंदी वार खोले पेरे उघाड़ी धीउ जे महलात में वई। हिनखे जो अलॻि महल ठाराए ॾिनो हुई, पीउ जे महलात, हिन धीउ जे पंहिंजे महलात में वई। ॿई चंबा पंहिंजे मुंहं ते ऐं दाहूं कंदी आहे, हो लॻा पिया ॼण पंहिंजे जशन में। आई पंहिंजे मुंहं ते चंबा हणी वेठी दाहूं करे त इहो अफ़सोस आहे, मूंखे रब तुंहिंजे बदिरां न को अंधो ई पुटु ॾे हा त बि चङो। भला पीउ जी हिन महिल मदद त करे सघे हा, तो में त मूंखे उहा बि उमेद कान्हे। औलाद में उहा धीअ, मूंखे उहो अंधो पुटु हुजे हा, भला उहो बि त कुझु पंहिंजो वसो करे हा, पर तो में त मूंखे उहा बि उमेद कान्हे। धीउ चएसि त अमां अंधो पुटु छा करे हा, पर जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे जो तूं थी मूंखे इहो मिहिणो ॾे त पुटु हुजे हा त करे हा। सो जेकॾहिं तुंहिंजो पुटु करे सघे हा त उहो त मां बि कंदसि। माणस चएसि धूड़ आहे तुंहिंजे मुंहं में। पिणे जो हाल थियो आहे ही जो बादशाह जे साम्हूं खां हिन ॻाल्हि कई आहे, तो बादशाह तो चएसि तो इहो हयो आहे कूड़। तो पहिरियों त बादशाह असुल मारण जो हुकुम ॾिनो, पर पोइ उते विच में ॿिया पिया, जंहिंजे करे फ़िलहालु बादशाह जी कावड़ ढरी थी आहे। बादशाह कयो अथसि कैद। छोकिरीअ पुछियो पीउ माउ खां त कहिड़ी ॻाल्हि हुई, भला मूंखे बि त ॿुधाए जंहिं ते बादशाह एॾो ॾमिरियो अथसि। माणस चएसि अमां बादशाह खे मिलियो हीरो, सो बादशाह ख़ुशीअ में कोन पियो मापे, रोज़ उन हीरे खे घुराए पाण बि ॾिसंदो हो, दरबारनि खे ॿाहिरनि मुल्कनि जा माण्हू अचनि उन्हनि खे बि ॾेखारे त भाई अहिड़ो हीरो कॾहिं मां न ॾिठो आहे, अहिड़ो हीरो न कॾहिं मां ॿुधो आहे। पोइ जेके ॿिया हूंदा हुआ उहे बि ॾिसी बादशाह जी हा में हा मिलाईंदा हुआ। सो अॼु के ॿाहिरनि मुल्कनि जा बि माण्हू हुयसि, उते जो बादशाह इहो चयोसि, तुंहिंजे पीउ चयसि त इहो सुठो न आहे, तूं हेॾो बादशाह खसीस हिकिड़ो हीरो तूं एॾी पियो थो इन जी करी। सो बि ॿाहिरनि माण्हुनि जे साम्हूं इहे पंहिंजे मुल्क वञी छा चवंदा, पर बादशाह तुंहिंजे इन हीरे हिकिड़े ते पियो थो टिड़ी, इन खां वधीक हीरा 12 हीरा। निशापुर में हिकिड़ो सौदागर आहे, उन 12 हीरा तुंहिंजे तूं इन हिकिड़े हीरे ते थो टिड़ी। उहो ॿीणा 12 हीरा आहिनि, उहे चमड़े जे पटे में हुन सिबराए ऐं कुते जे गिचीअ में विधाए, तूं हिकिड़े इन हीरे ते पियो थो करे। तो बादशाह उन ते ॾमिरजी पियो त तो मुंहिंजी बेइज़ती कई आहे, तो हयो आहे कूड़। सो चई विच में पइजी हाणे ॿिया त खणी तुंहिंजे पीउ खे फ़िलहालु विझरायो अथनि कैद में, न त बादशाह त मारेसि पियो। हाणे बादशाह साल जी मुदो ॾिनो अथसि त जे साल में इहा ॻाल्हि सची साबित कयई त छॾींदोसि न त माराईंदोसि। बादशाह खे इन ते एतबार न आयो आहे, बादशाह हिनखे कूड़ो सम्झी कयो आहे कैद।
सो उन जे करे थी चवां त जीअं मूंखे को पुट हुजे हा त भला वञी हा ॻोल्हा त करे हा, किथां ख़बर वठी अचे हा, पीउ जो भला इहो बार त लाहे हा, बादशाह जे साम्हूं वञी सॼी हक़ीक़त करे हा, पंहिंजे पीउ खे त छॾाए हा। धीउ चयसि अम्मा तकदीर सां कोन विढ़बो आहे, रब जी जेका रज़ा हुजे उन ते सब्र कजे। रब जे फज़ल ऐं रहम में माण्हू रखे उमेद, रब रहीम बा त करीम बा, कंहिंजी मुश्किल अटकी न रहंदी आहे, ओखीअ में उहो रब ई मदद कंदो आहे। रोअण पिटण गणती करण इन सां को मसइलो हल कोन थींदो। मतां दुश्मन बादशाह खे उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं ॿुधाइनि, जंहिं करे हू वधीक ॾमिरजी पए। असां पिया था रोऊं रड़ूं पिटका पिया था कयूं, माण्हू वञी असांजे पारां बादशाह जा कन भरनि ऐं बादशाह अञा ॾमिरजी पए। तंहिंजे करे घुर पहिरियों त इहो कर त बादशाह जे हक़ में तूं हर वक़्तु कर दुआ घुर बादशाह जे हक़ में। असां मां हुनजो नीमक खाधो आहे, भला जी बादशाह आहे मालिक आहे असांजो, जे असां ते हाणे कावड़ियो आहे त रब में उमेद रखो त जल्द वरी महिरबानी बि असां ते इहो ई बादशाह थींदो। छोकिरी जो अहिड़ो अकुल जूं ॻाल्हियूं कयूं, माउ खे सम्झाई त माणस खे थोरो सब्र थियो त बराबरि दाहुनि सां पिटके करण सां हे त माण्हू खिलंदा, मसइलो त हल कोन थींदो। महिल ॾे मोटी आई, राति थी, हिन छोकिरीअ वज़ीर जी धीअ छा कयो जो पंहिंजे ॾाॾे खे घुराई। ॾाॾे खे घुराई छा कई जो ॾाॾे जे पेरनि ते किरी ऐं रोअण लॻी। हिन खे चई त मुंहिंजो इरादो आहे, तोखे बि ख़बर पई हूंदी त बाबे ते बादशाह कावड़ियो आहे। सो हाणे मां सोचियो आहे, छोकिरी चएसि मां सोचियो आहे त नीशापुर वञा, जिते मुंहिंजे पीउ चयो आहे त उते सौदागर कुते खे इहे 12 मोती पाराया आहिनि। ऐं वॾी ॻाल्हि मूंखे मां बि तानो हयो आहे त तोखां मूंखे अंधो पुटु हुजे हा। सो माउ जो तानो बि मूं ते न रहे ऐं मुंहिंजो पीउ बि आज़ादु थिए। उन जे करे मां थी चवां त मां वञा नीशापुर। मां तोखे इन जे लाइ घुरायो आहे त महिरबानी करे तूं मूंसां गॾु हल, त जीअं मां हुन सौदागर खे पाण सां वठी अचण में कामयाबु। हुन बि हा कयसि, ठीकु आहे। वज़ीर जी धीअ छा कयो, मर्दाना कपिड़ा ढकियईं, पोशाक पातईं, घर जे भातियुनि खे ख़बर ई कान ॾिनी, माउ खे कंहिंखे ॿुधाई कोन, चुपड़ी करे घरां निकिरी वई। सुबुह थियो, वज़ीर जे घर में अची हुल पियो त भाउ वज़ीर जी धीउ गुम थी वई आहे। हाणे हेॾां हो पीउ आहे त उहो जेल में पियो आहे, धीउ गुम थी वई। बदनामी जे ख़ौफ़ खां माउ धीउ जे गुम थियण जी हक़ीक़त बि लिकाए छॾी, दाहूं बि न पई करे त भला माण्हू छा चवंदा, अलाए भला छो भॼी वई, कंहिंसां भॼी वई। वज़ीरज़ादी पाण खे वज़ीरज़ादो सॾायो, मर्दाना कपिड़ा पातल हुअसि, पुछाऊं कंदी, मंज़िलूं हणंदी 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 काफ़िलो सॼो वठी नेठि वञी कुझु ॾींहंनि खां पोइ उन शहर नीशापुर में पहुती। उते जो पहुता, हिननि हिकिड़े मुसाफ़िर खाने में वञी लथा। मुसाफ़िर खाने में वञी लथा, उते हिननि पंहिंजो सामान लाथो, राति रही, सुबुह जो हमाम खाने में विया, विहिंजी सिंहिंजी उतां जहिड़ा जेके उतां जा माण्हू कपिड़ा पिया पाइनि उतां जहिड़ी वेस ढके शहर में घुमण निकिता। शहर में जो घुमनि पिया, घुमंदे घुमंदे बाज़ार जे चौक ते पिया था, बाज़ार जे चौक ते पिया था, उते बीही हेॾे होॾे पिया निहार। ईअं साम्हूं हिन ॾिठो हिकिड़ो सोनारे जो दुकानु हुजे, सोनारे जो दुकानु हुजे, ढेर हीरनि मोतियुनि जो पियो हुजे उन दुकान ते। ऐं उन दुकान में जेके नौकर चाकर हुया उन्हनि खे बि भला कपिड़ा पातल हुजनि, भला ऐं बाक़ाइदे चुस्त लॻा उते बीठा हुजनि। मालिक हिन ॾिठो जेको दुकानदार सोनारो हुयो, 50 साल खनि खां उमिरि मथे, अछो वॻो हुनखे पातल हुजे, नौकरनि जी लांड हुजेसि, जेके नौकर हुते दुकान में बीठा हुजनि, पर ईअं तयारु लॻा बीठा हुजनि।
हीअ छोकिरी जेका हाणे मर्दाणो वेस कयूं सौदागर ज़ादो लॻी पई, सो दुकान ॾिठईं, दुकान जी बीहक, मालिक जो ठठ, वरी नौकर चाकर हेॾां होॾां, त हीअ बि हैरान थी वई। दिलि में ख़्यालु थियुसि त हेॾो वॾो सौदागर आहे, हेॾो मोतियुनि जा ढिग पिया अथसि, हेॾा त अथसि नौकर। ख़ुदा न भुलाए त जंहिं सौदागर जो ज़िक्र न बाबे कयो हो बादशाह सां, इहो सौदागर न हुजे। वॾो दुकानदार थो लॻे, वॾो सौदागर थो, हेॾा त मोतियुनि जा ॾिस केॾा ईअं साम्हूं ढिग पिया अथसि, हेॾा नौकर। रब न भुलाए त इहो सौदागर आहे जंहिंजे मां ॻोल्हा में निकिती आहे। इहो ख़्यालु करे थोरो अॻिते वधी, जीअं जो हेॾे दुकान ते ईअं थोरो मथे चढ़ी, दुकान ते मथे चढ़ी त ॾिसे त दुकान में 2 लोहा पिंजरा टंगिया पिया आहिनि, 2 लोहा पिंजरा। उन सोनार के दुकान में 2 लोहा पिंजरा टंगिया पिया, उन्हनि में 2 माण्हू वाड़ियल आहिनि पिंजरनि। सोनार को दुकान अथसि, हीअं जीअं दुकान ते मथे जो चढ़ी त ॾिठईं त दुकान में 2 लोहा पिंजरा टंगिया पिया हुजनि, पर उन पिंजरनि में, ॿिन्ही पिंजरनि में, हिकिड़े में बि हिकिड़ो माण्हू वाड़ियो पियो आहे, ॿिए पिंजरे में ॿियो माण्हू वाड़ियो पियो आहे। सफ़ा माना उहे हिन ॾिठा जेके पिंजरनि में वाड़ियल हुया, त ईअं सफ़ा हॾा थियल, कमज़ोर, रुॻो ॼण कंडा ऐं खल वञी का खल बची आहे, ऊंधा कंध कयूं वेठा उन पिंजरनि में वाड़ियल। 2 शीदी हुजनि, कारा रंग जा हबशी, ड्रेजारींदड़ शिकिल हुजे, उन्हनि खे तीर तलवारूं हुजनि, उहे उन्हनि ॿिन्ही जे मथां बीठा, तलवारूं उभियूं कयूं, उन्हनि ॿिन्ही जे मथां बीठा जेके पिंजरनि में वाड़ियल आहे। ही आई सौदागर जो हाल ॾिसण, पर जीअं दुकान में जो टपी हुई मर्दाणे वेस में, वरी जो इहो रंग ॾिठईं त भला दुकान सोनारे जो, हे सोनार को धंधो पियो थो हिते हले, पर हिते 2 पिंजरा, उन में 2 माण्हू वाड़िया पिया आहिनि, माण्हू बि ईअं ॼण को बुख उञ ते हिन, वरी उन्हनि जे मथां पहरे ते बाक़ाइदे बीठा आहिनि। इहे हैबतनाक हिकिड़ा चौकीदार बीहारे छॾिया अथई। हीअ हैरान थी। दुकान वॾो हुजे, हीअं वरी हीअं साम्हूं निहारे दुकान ते, त ॿिए पासे ते हिन जी नज़र पई त हिकिड़ो बखमल, पर आलीशान बखमल हुजे, उन जी कालीन हुजे, उन जे मथां हिकिड़ी आज जी संदुली हुजे, आज मां ठहियल संदुली, आज महांगो थींदो आहे हाथीअ जे ॾंदनि मां, आज जी संदुली हुजे, उन ते अतलस जो हिकिड़ो गादेलो पियो हो, उन जे मथां हिकिड़ो कुतो वेठो, होॾां पिंजरे में माण्हू ॿधा पिया आहिनि, हेॾे मखमल जा कालीनूं, उन्हनि ते बि अतलस जो इहा संदुलियूं, आज जूं संदुलियूं, अतलस जा गादेला, उन ते कुतो वेठो। हिनखे धकु लॻी वियो, आई जंहिं ख़्याल सां ई कुते खे जो चिताए ॾिठईं त कुते खे हिकिड़ो पटो ॻिचीअ में, पर वज़ीर जी धीअ ई, हिन जो बि त सोन जो हीरा मोती ॾिठल आहे न, ॾिठईं त उहो बराबरि मोतियुनि सां जुड़ियल मोती हुन में पियल पटो कुते खे उहो ॻिचीअ में पियो। वरी उन में ॾिठईं त हिकिड़ी सोनहरी ज़ंजीर हुई, सोनहरी ज़ंजीर हुई, ऐं अञा ॾिठईं त 2 ख़ूबसूरत बाना उहे उन कुते जे मथां बीठा आहिनि, को लठ बाठियो न, उहे रुॻो इन में बीठा आहिनि त कुते खे का शइ खपे। हुननि ते कारा शीदी बीठा आहिनि, सो बि पिंजरे में वाड़िया पिया आहिनि, तलवारुनि सां बीठा आहिनि उन जे मथां। हे कुतो हेॾे आराम सां वेठो आहे, उन कुते जी ख़िदमत लाइ 2 पर चएसि बाक़ाइदे सुहिणा ख़ूबसूरत बाना हुजनि, उहे उन जे मथां बीठा कुते। ॾिठईं त हिकिड़ो ग़ुलाम सोनी फड़ी हुजेसि, सोनी फड़ी, कंगो सोनो, उन सां कुते जा वार बीठा आहिनि, कुते जे वारनि खे फणी पियो। ऐं ॿियो जेको हुजे उन खे ॾिठईं त हिकिड़ो बाक़ाइदे कोई ईअं सम्झी ॼण बादशाही रुमाल हुजे, उन सां कुते जे गिग बिग थिएसि पई त कुते जो मुंहुं पियो।
हाणे हिनखे पक थी वई त मुंहिंजो पंधु सजायो थियो। ज़रूरु इहे इन ई कुते जे ॻिचीअ में इहे 12 लाल आहिनि, जंहिंजे करे मुंहिंजो पीउ मुसीबत जे मुंहं में पियो। ख़्यालु करण लॻी त हक़ीक़त जी ख़बर हाणे कीअं पए, कीअं ख़बर ई आहे कीअं पए त चकर आहे छा। ऐं वॾी ॻाल्हि त बादशाह थो चए त कूड़ आहे न। हाणे बादशाह खे जॾहिं इहो कुतो ॾेखारिया न, हाणे कुतो मां कीअं लालनि समेत हुते बादशाह वटि पहुचायां। मुल्क पराओ, हिते त मूंखे केरु सुञाणे बि कोन थो। बादशाह खे जेसिताईं ॾेखारींदसि न त बादशाह मञींदो कोन। मञींदो न, साल पूरो थींदो, मुंहिंजे पीउ खे फांसी अची वेंदी। ही परेशान हुजे, दुकान ॾे बि निहारे पई, बाज़ार ॾे बि निहारे पई, शहर जा माण्हू सो उन रस्ते सां लंघिया पे। माई जो हुई मर्दाना खणी वेस पातो हई, ॼण छोकिरो हुजे सुहिणो, सूंहं जो हुजेसि त हर को टपे पियो त हिन ते निहारींदो पियो। ओचितो उहो जेको मालिक हुजे दुकान वारो, उनजी नज़र हिन ते पइजी वई। नौकर खे चई त वञ हिनखे वठी आ। इहो छोकिरो जेको बीठो आहे न, हिन छोकिरे खे वठी आ। गुलाम जी सौदागर ज़ादे खे चयो त महिरबानी करे असांजे मालिक वटि हल, तोसां मिलण थो चाहे। हीअ त पाण इहा ॻाल्हि पई करे त कंहिं बहाने सां हिन सां मिलां। ॾाढी दिलि में ख़ुशि थी त बणा रब खां त मां इहो पई घुरां। हे गुलाम सां गॾु अंदरि दुकान ॾे पहुतो। मालिक जेको हुजे दुकान वारो उथी इन उथी इज़त लाइ उथी हिन सां मिलियो। ही ॿई वेठा, हाल अहवाल खीकार खड़ी कयनि, भलीकार कयनि। पुछियुसि न त किथां आयो आहे, किॾे वेंदे? हिन चयसि त मुंहिंजो वतन रूम विलायत आहे। अबनि ॾाॾनि खां असां इस्तंबुल शहर में रहंदा आहियूं। मुंहिंजो पीउ वापारी आहे, सौदागर। हाणे पीरी थी वई अथसि, उमिरि बि वॾी थी वई अथसि, कमज़ोरी, सो उन जे करे सफ़र नथो करे सघे। हाणे मूंखे उन जे करे मोकल ॾिनी अथई त ईअं सौदागरी जे धंधे सां मां वाक़ुफ़ु थियां। मां त अॼु ॾींहं ताईं पंहिंजे घर मां पेर बि ॿाहिरि कोन कयो। हे ईअं सम्झो मुंहिंजी पहिरीं मुसाफ़िरी आहे। समुंड जो सफ़र हुयो ॾुखियो, उन जे करे हे मां सुकी वारी मंज़िलूं कयूं न। हिते जो पहुतुसि त तव्हांजो ॾाढो मां नालो ॿुधो। दिलि बि चए पई त तव्हां सां मिलां, वरी तव्हां पाण मूंखे मौक़ो ॾिनो त तव्हां सां मिलणु आयो आहियां। ॾाढो शुक्र आहे जो तव्हां सां मुलाक़ात थी। असांखे अॼु हितां वरी वञिणो आहे, असां अॼु हितां वेंदासीं। त उहो जेको सेठ हुयो ईअं थोरो मायूस थी वियो। हिनखे चई त अहिड़ी ॻाल्हि न कर, महिरबानी करे के ॾींहं तूं मूं वटि थी रह, महिमान थी रह। मूंखे ॿुधाए त तुंहिंजो सामान किथे आहे, मुंहिंजी महिमानी तव्हां खाओ, अॼु न वञो, मुंहिंजी महिमानी खाओ, सामान किथे त मां घुरायां। हिन चयसि मुसाफ़िरनि जी जाइ जेका आहे मुसाफ़िर खानो, मां पंहिंजा नौकर मूंसां गॾु न सामान बि उते छॾे आयो। हिन चयसि मुसाफ़िर खाने में रहणु मुनासिबु न आहे। मुंहिंजे शहर में चङो नालो आहे, मान शान आहे, मूंखे रब साईं सभु कुझु ॾिनो आहे। मां तव्हांखे भलो हिकिड़ो बंगलो थो ॾियां, नौकरनि चाकरनि समेत तव्हां उते रहो। ऐं मां वाइदो थो कयां त जेको तूं सामान वापार जे लाइ आंदो आहे न, मां उहो तोखे नफ़े सां खपराए बि ॾींदुमि, तोखे तकलीफ़ बि कान थींदी। 2-3 ॾींहं बसि रह मूं वटि। हिन चयसि त न, तव्हां तकलीफ़ न कयो, पर हू बाक़ाइदे हुजाइतो थी ऐं नौकरनि खे चई त वाह इहो ॾांद गाॾियूं काहे वञो, सभु सामान मुसाफ़िर खाने में जेको पियो आहे उहो खणाए पंहिंजो जेको फलाणो बंगलो आहे उते वञी रखो। हिन जा नौकर चाकर जेके आहिनि उन्हनि खे बि उते हली रहाए। हे उते वेठो हुजे, पे कचहरी कयनि। हाणे हे असुलु जंहिं मतिलब लाइ आयो भाग हिनजो थी वियो जो हाणे असुलु उन महिमान कयसि। हाणे हिनखे ख़बर बि पई त हे चकर छा आहे। आख़िर शाम थी, दुकान बंदि करण जो टाइम थियो, सामान बंदि करे
ऐं इहो सेठ निकितो, हिन जे हिकिड़े नौकर छा कयो जो कुते खे बगल में खईं। हिकिड़े नौकर, ॿ नौकर जेके बीहारिया आहिनि, हिकिड़े नौकर कुते खे खयो बगल में। ॿिए वरी छा कयो, जंहिं संदुलीअ ते पियो वेहे न ऐं गालीचे ते, ॿिए वरी उहा संदुली बि खईं, गालीचो बि खयो। वरी जो हेॾे पोइते निहारे त हो जेके शीदी पहरेदार हुया, शीदी पहरेदार जेके हुया, उन्हनि छा कयो जो उहे जेके पिंजरा हुया, जंहिं पिंजरनि में माण्हू फाथल हा, उहे जेके पिंजरा हुया, उन पिंजरनि खे मज़ूरनि जे मथे ते रखाए, मज़ूरनि जे मथे ते रखाए पाण हथियार ॿधी उन्हनि सां गॾु रवाना। हिन सेठ छा कयो जो हिन छोकिरे जो हथ में हथु वतई, ॻाल्हियूं कंदा कंदा अची नेठि पंहिंजे हवेलीअ में पहुता। हे जेॾी महिल जो हवेली में पहुता त सौदागर सां ते ॾिठो हिकिड़ो आलीशान महल आहे। हर कमरे में गालीचा फर्श विछाया पिया आहिनि, हर कमरे में फरहत ऐं आराम जो सामान आहे। एतिरे में कुते जी संदुली बाई, कुते जी संदुली बाई हे ॿई वेठा। पुराणे ज़माने में बादशाह जे इन दौर में शराब हलंदो हो आम, उनखे हे बि न सम्झंदा, शराब जो दौर शुरू थियो। एतिरे में वरी दस्तरखान विछाइजी वियो। दस्तरखान जो विछाइजी वियो, ताम जो आया त ईअं सभु दुनिया जूं नेमतूं हुजनि। पर छा कयुनि जो पहिरियों ढाकूअ में ढाकू खोले उन में भाॼी कढनि, नौकरनि ढाकू खोले उन में भाॼी कढनि, भाॼी कढी कुते ॾे खणी आहे, हे वेठा हुजनि, भाॼी कढी ढाकूअ मां कुते लाइ खणी आहे। कुते साईं बाक़ाइदे भलो दस्तरखान कुते जे अॻियां विछायल हुजे, उन ते हो ढाकू रखी आहिनि कुते जे साम्हूं। कुतो हिरियल हो, कुतो संदुलीअ खां हेठि लथो, उनखे जेको वणियो उन ढाकूअ मां कुते पाण खाधो। कुतो खाई वरी वञी संदुलीअ ते वेठो, कुतो खाई जो संदुलीअ ते वेठो तो जेके नौकर हुया उन्हनि छा कयो जो कुते जो मुंहुं ऐं कुते जा चंबा उहे रेशमी रुमाल सां वरी उघी साफ़ कयो। कुते भाॼी जो खाधी त वरी कुते जो मुंहुं साफ़ कयनि, कुते जा चंबा साफ़ कयनि। हे ॾिसे पियो वेठो। उन खां पोइ नौकरनि छा कयो जो हुन सेठ खां वरितनि कुंजियूं, हाणे कुते मानी खाधी, उन खां पोइ हिननि छा कयो जो सेठ खां वरितनि कुंजियूं, कुंजियूं उहे सेठ वटि हुयूं, उहे कुंजियूं वठी हिननि पिंजरा खोलिया जंहिंमें माण्हू फाथल आहे, पिंजरा खोलियनि। पिंजरा जो खोलियनि त उहे उते ई वेठा, ॿाहिरि कोन निकिता। उहो कुते वारो जेको ढाकू पियो हो, जेको कुते खाधो, बाक़ी जेको बचायो कुते वारी ओभर, उहा उन्हनि ॿिन्ही जॻह रखियनि। कुते जेको खाई बचायो उहा कुते वारी ओभर उन्हनि ॿिन्ही जॻह रखी, नौकर रखी। सो बि हुन कारनि शीदनि, उहे जेके सुहिणा नौजवान हुया गुलाम, उहे कुते जे हवाले हुया, हुन लाइ शीदी कारा हुया। जेका भाॼी बची कुते ओभर कई, खाई ड्रव कई, बाक़ी जेका ओभर बचाई उहा हुन ॿिनि जे अॻियां रखी। हे ॾिसे पियो वेठो, ॾिसे पई वेठी, पर मर्दाणो वेसि हुयुसि। हिते हुन सेठ छा कयो जो हिन सौदागरज़ादे खे वठी अलॻि दस्तरखान ते आयो, पर हिनखे इहा ॻाल्हि न वणी। राज़ त पंहिंजी जाइ ते, पर काॾे इंसानु काॾे कुतो, हिनखे ॼण इहा ॻाल्हि मज़ो न ॾिनो। हिनखे ॼण ईअं सम्झो त हिन सेठ खां ई नफ़रत थी। हुन चयसि खा, चई न मां न खाईंदुमि। हुन मिनथूं कयसि, सेठ जेको सेठ हुयो मालिक, मिनथूं कईसि खा, हिन चयसि न मां न खाईंदुमि। हिनजी ॼण नफ़रत हिनखे थी वई हिन खां, त पाण छा बि हुजे पर काॾे इंसानु काॾे कुतो, इंसान खे एॾो हिन बुछड़ो कयो आहे, कुते खे एॾी इज़त ॾिनी अथई, वरी ॻाल्हि त वरी कुते जी ओभर थो इंसान खे खाराए।
माना हिनखे नफ़रत थी वई। सेठ हिनखे मिंथूं कई, खा खा खा, सॼो ॾींहुं वेठो मूं वटि, छा कुझु खाधो बि कोन थी, बुख लॻी हूंदई, खा। हिन चयसि मां न खाई। हिते सेठ खे थियो त माना का ॻाल्हि थी आहे जंहिंजे करे नथो खाए। सेठ चयसि भला मूंखे ॿुधाए त छा थिए तूं कावड़ियो। हिन नटाए वियसि, पर सेठ सम्झी वियो। सेठ ज़ोर रखियुसि, मूंखे ॿुधाए त छा थिए तूं कावड़ियो। हिन चयसि त मूंखे तुंहिंजी इहा हरकत न वणी, मूंखे नफ़रत तुंहिंजी, तो जेका इहा हरकत मां तुंहिंजी ॾिठी न, मूंखे ॾाढी नफ़रत थी वई आहे हिन ॻाल्हि। कीअं बि हुजे पर इंसानु अशरफुल मखलूकात, कुतो केॾो बि भलो हुजे पर कुतो गलीज़ आहे, पलीत आहे। तूं इंसानियत जे दर्जे खे किराए कुते जी एॾी इज़त कई आहे, इंसानियत खे किरायो अथई, कुते जी एॾी इज़त कई थी, दिलि बि न करी त तूं त ॼण माण्हू पे खाई किरियल। हिकु गलीज़ ऐं नापाक शइ जी ओभर, हिकु गलीज़ ऐं नापाक शइ जी ओभर ख़ुदा जे ॿाननि खे खाराइण कहिड़े दीन में दुरुस्त आहे? कहिड़े दीन में, कहिड़े इख़लाक़ जे हिसाब सां, कहिड़े रस्म रवाज जे हिसाब सां? हिकिड़ो गलीज़ आहे, उहा माना तूं वेही इंसान खे उहो खाराए। हिननि वीचारनि त इहा ई सज़ा खोड़ आहे जो तुंहिंजी क़ैद में। इहा सज़ा घटि आहे, पाण सां वञी थो दुकान ते वठी थो वञे, अची थो वरी मोटाए थो अची, इहा सज़ा घटि अथनि जो तूं हेॾो हिननि खे सफ़ाक इंसानियत खां किराए छॾियो आहे। न त जहिड़ो तूं इंसान आहे तहिड़ा हो आहिनि। हिन जो चयसि त सेठ हिनखे चयो त सौदागर दादा, मां बि माण्हू आहियां, मां बि इंसान आहियां, मां सभु सम्झां थो, ऐं मां ॼाणा थो त जेको बि मूं वटि कॾहिं को महिमान थींदो आहे उहो ॾिसंदो आहे इहा शइ। इन जे करे सॼे शहर में मां बदनाम बि थियो। मूंखे भलो इन मामले में भलो केरु कोन चवंदो आहे, चवंदा आहिनि तमामु तूं किरियल हरकत। इहा ई हुननि खे सज़ा आहे। भला जे तुंहिंजा कंहिं मिसाल हिकिड़ो ख़बर कंहिंखे न आहे तुंहिंजा एॾो हारी हूंदा, इहा ई त खोड़ कई अथनि, पिंजरे में क़ैद करे छॾियो अथई। पर हेॾो पियो थो तूं करीं, बणा काॾे कुतो काॾे इंसान। उहे माण्हू जो ॾिसंदा आहिनि, मूं वटि को महिमान को दोस्त ईंदो आहे, ॾिसंदा आहिनि त उन जे करे पोइ खणी मूंखे चई न सघंदा आहिनि, पर मतिलबु ॿाहिरि वञी मुंहिंजी ॾाढी ख़्वारी बि थींदी आहे। शहर में मां इन मामले में बदनाम बि आहियां। मूंखे इन जे करे शहर जा माण्हू मूंखां नफ़रत बि कंदा आहिनि, मूंखां शहर जा माण्हू नफ़रत बि कंदा आहिनि। जेको ॿुधंदो आहे न त उनखे ईअं सम्झ ॼण कावड़ लॻंदी आहे, पर इहो आहे त मां पैसे वारो खां केरु मूंसां पुॼी कोन थो सघे। माण्हुनि खे बाहि बि लॻंदी आहे, ऐं माण्हू मूंखे नफ़रत मां चवंदा आहिनि ख्वाजो सग परस्त। सग कुते खे चइबो आहे, परस्त माना पूॼा, ख्वाजो उहो सेठ। माना मूंखे माण्हू ईअं चवंदा आहिनि त हे कुते जी पूॼा कंदड़ आहे। माना ज़ाहिर आहे कुते खे एॾी इज़त थो ॾे, बखमल लॻा पिया आहिनि, आज जूं सदरियूं लॻियूं पियूं आहिनि, नौकर कुते जे मथां बीठा आहिनि, कुते जो मुंहुं पिया था भले रुमालनि सां उघनि, कुते खे पहिरियों मानी थी अचे त पहिरियों कुते खे ढाकूअ में आणे था ॾियनि। त माण्हू उन जे करे मूंखे माण्हू सॾींदा ई आहिनि ख्वाजो सग परस्त, माना जेको कुते जी ख्वाजो पूॼा थो करे हे उहो आहे। पर मां सम्झां थो काफ़रनि ऐं शिरक कंदड़नि ते ख़ुदा जी लानत। मूंखे चवनि था न त तूं कुते जी पूॼा थो करीं, माना मां शिरक थो कयां। मूंखे ख़बर आहे त शिरक जेको कंदो न उन ते ख़ुदा जी लानत, मूंखे ख़बर आहे। मां मुस्लमान आहियां, इहा बि ख़बर आहे त कुतो पलीत आहे। मां दीनदार आहियां, इबादत वग़ैरह बि पंहिंजे हिसाब सां मां कंदो आहियां। मूंखे ख़बर आहे त कुतो गलीत आहे। रब जी जेका राह आहे मां उन पंहिंजे रब जी राह ते क़ाइमु। सौदागर बि थो चए हे छा थो करे, हेॾा हेॾियूं पियो थो करे, वरी थो चए त मूंखे ख़बर बि आहे, मां मुस्लमान बि आहियां, पोइ हे छो थो करे? हिन चएसि त जेकॾहिं तूं एॾो मुतक़ी बि आहीं,
चई थो मां दीनदार बि आहियां। छो थो तूं इहा अहिड़ी हरकत करी? पाण चई थो न त मां हिन जे करे बदनाम बि थी वियो आहियां, ख्वार बि थी वियो आहियां, माण्हू मूंखां नफ़रत बि कनि था, माण्हू मूं लाइ घटि वधि बि ॻाल्हाइनि था, माण्हू मूंखे चवनि था त कुते जो पूॼारी आहे। छो थो तूं इहो अहिड़ो कमु करी? सेठ चयसि त सौदागर दादा, मुंहिंजो नालो बराबरि बदनाम थियो आहे, मुंहिंजो नालो इन जे करे बराबरि बदनाम थी वियो आहे, मां ॾाढो ख्वार थी वियो आहियां। पर इन में को राज़ हूंदो न, जो हेॾी मां ख्वारी खई आहे, जेको नंढड़ो ॿारु ॾिसंदो उहो बि चवंदो त भणा हे ग़लति थो पियो करी। वॾा अचनि था, मुंहिंजा भला भला दोस्त था अचनि, ॿाहिरनि मुल्कनि मां था अचनि, उहे ॾिसनि था, उहे बि नफ़रत था कनि। पर इन में बि को चकर हूंदो न जो मां हे कयां थो। ऐं जॾहिं चवां बि थो त मां मञां थो त कुतो पलीत आहे, मञां थो त कुतो पलीत आहे, मञां थो त इंसान अशरफुल मखलूकात आहे। पर इन हीअ जेका मां हरकत कयां थो, इन जो बि त हूंदो, को त सबबु हूंदो न, जो हेॾो मां ख्वार बि थियां थो पियो, पोइ बि मां इहा शइ कयां थो पियो। हिते छा दुकान ते खणी थो वञा, उते शहर में माण्हू ॾिसनि था, ऐं इहो जेको मुंहिंजो राज़ आहे न, मूं ते हितां जे बादशाह बि हिन जो ज़ोर रखियो त हे तूं छा थो करी। पर इहो आहे त मां वॾो वापारी आहियां, मुंहिंजा ॿाहिरनि मुल्कनि सां ईअं वॾा वॾा वापार हलंदा आहिनि, उन जे करे ईअं सम्झणु हुकूमत मुंहिंजो ख़्यालु कंदी आहे। सो मां हुननि खे पंहिंजो इहो राज़ लिकाइण जे लाइ मां हुकूमत खे ढल ॾींदो आहियां त बाबा मां तव्हांखे हेतिरो टैक्स ॾियां थो, हेतिरी ढल ॾियां थो, मूंखां इहो राज़ न पुछो। मां तव्हांखे हेतिरो हे ॾंड ॾियां थो, मूंखां राज़ न पुछो त तूं इहो छो थो करी। मुंहिंजो मसइलो आहे, मां थो कयां, ॿुधाईंदुमि न, रहां तव्हांजे हुकूमत में थो, तंहिंजे करे भला ठीकु आहे, मुंहिंजे इन राज़ खे ढकण जे लाइ, राज़ खे राज़ रहण लाइ मां तव्हांखे ढल थो ॾियां। सो मां हितां जी हुकूमत खे उहा ढल बि भरींदो आहियां, छो जो इहे ॻाल्हियूं ई अहिड़ियूं आहिनि अजब में, जेको ॿुधे थो अजब में पइजी थो वञे, ऐं जेको ॿुधंदो आहे या ॾिसंदो आहे त उनखे ॾुख बि थींदो आहे, कावड़ बि लॻंदी अथसि, ॾुख हिननि जे हाल ते थींदो अथसि। कावड़ कुते जी इज़त कंदो आहियां त कावड़ मूं ते ईंदी अथसि। सो हे सौदागर, मूंखे माफ़ कर, न मूंखे ताक़त आहे ॿुधाइण जी, ऐं न वरी तो में ई ॿुधण जी सघ आहे। मूंखे ताक़त ई न आहे जो मां तोखे इहो राज़ ॿुधाए सघां, पर जे ॿुधायई न त तो में वरी ॿुधण जी ताक़त ई कान्हे, ॿुधण जी ताक़त तो में बि न आहे, त मां हे छो थो कयां जेकॾहिं मां तोखे राज़ ॿुधायां। तंहिंजे करे इन राज़ खे बसि तूं राज़ छॾे ॾे, बसि ॿिया बि ईंदा आहिनि, ॾिसी वेंदा आहिनि, पोइ नफ़रत कंदा आहिनि मूंखां, दादा तव्हांजी मर्ज़ी, मां पंहिंजे इन कृत सां लॻो। हिन ॾिठो त मां जो हिन सां हेतिरो ॻाल्हायो आहे त इन ख्वाजे खे, सेठ खे ॾुख थियो आहे, दिलि में चई त मुंहिंजो त पंहिंजे कम सां कमु आहे, मुंहिंजो कहिड़ो भला छाजे करे थो करे, छो रंजायांसि, असुल मुंहिंजो कमु आहे जो मां रुॻो बादशाह खे इहो कुतो ॾेखारियां, मुंहिंजो असुलु कमु आहे जंहिंजे लाइ मां पंधु पियो आहियां त बाबे जेका ॻाल्हि कई आहे, बादशाह थो चए त कूड़ी आहे। हाणे मां ख्वाजो हेॾी मुंहिंजी इज़त करे थो, मां छो वेही चवांसि त दादा तूं इहो छो थो करी, चवांसि थो त ॾुख में अची थो वञे, जेको पाण चए थो त माण्हू मूंखे सॼो शहर ख्वार थो करे, नफ़रतूं हिन, मां हुकूमत खे ढल ॾींदो आहियां, मां नथो ॿुधाए सघां, त भला मां छो हिनखे रंज कयां, मां छो ज़ोर रखां सभु ॿुधाए। मां जंहिं कम सां आयो आहियां, मां जॾहिं मुंहिंजी इज़त बि करे थो त मां उहो कमु वठां जो वञी मां पंहिंजे पीउ खे आजो करायां। मुंहिंजो कहिड़ो कमु जो मां हिन जी ज़ाती हक़ीक़तुनि में वञी अटकां। हीउ चुप थी वियो, ख्वाजे सां वेठो मन खाइण चुप थियो। 2 महीना पूरा इहो हुते सौदागर ज़ादो ख्वाजे वटि रहियो, 2 महीना पूरा, ॾींहं जो दुकान ते अचेसि, राति जो हिते डेली ॾिसंदो बि हो, दुकान तां मोटे त वरी इहा साॻी उहा कार करे, मानी अचे कुते खे खाराई, वरी ओभर हुनखे खाराए, हे पियो ॾिसंदो। ख्वाजा जो बि हिन सां कुर्ब थींदो पियो वञे। हिते
हिकिड़े ॾींहुं हे पाण में वेठा पिया कचहरी कनि। कचहरी कंदे कंदे ईअं सौदागर ज़ादे खे का ॻाल्हि यादि आई ऐं अखियुनि में पाणी अची वियो, रोअण शुरू कयो। रोंदे रोंदे सुॾकनि में पइजी। ख्वाजे सेठ जो हिनखे ॾिठो, भला हिनखे छा थी वियो, हिनखे दिलदारी ॾिनई, रुमाल सां हिन जा ॻोढ़ा उगे। छा थियो, कहिड़ी तोखे हिते तकलीफ़ आहे या छा आहे, छा थियो जो तूं रोईंदो? हिन चयसि त मां छा तोसां अर्ज़ु कयां, हिकु त तो मुंहिंजी एॾी इज़त कई आहे, हिकु त तो मुंहिंजी एॾी इज़त कई आहे, मुंहिंजी महिमानी कई थी, मूंसां मोहबत सां हलियो आहे, उन जे करे तोखां जुदा थियण ते बि मुंहिंजी दिलि नथी थिए। पर जेकॾहिं हिते रहां थो त मां रही बि नथो सघां, तंहिंजे करे मूंखे लाचार वञिणो थो पए। पर इहो आहे त तव्हांजी कचहरियूं यादि कयां थो, तव्हांजा कुर्ब यादि थो कयां त मूंखे रोअण थो अचे। ख्वाजा खे अखियुनि में पाणी अची वियो। हिन खे चई त तूं मुंहिंजो पुटु आहे, तूं मुंहिंजो पुटु आहे, बसि मां तोखे पंहिंजो पुटु थो सम्झां। मूं मां तोखे तकलीफ़ कहिड़ी आहे, तूं वञी छो थो, या कहिड़ी तोखे गति आहे जंहिंजे करे तूं वञी थो? वञण जो इरादो फिटो कर, जेसि ताईं मां जहिड़ो आहियां तेसि ताईं हिते रह। हा, असांजे मुल्क जी ॾिस केॾी मौसम भली आहे, मुल्क असांजो केॾो भलो आहे। मां त सलाह इहा ॾींदुसि, मां तोखे पंहिंजो पुटु कयो आहे, मां त तोखे सलाह इहा ॾींदुसि त को माण्हू मोकिले पंहिंजे माउ पीउ खे, जेको माल मिल्कियत सामान सड़ो अथई उहो बि सभु तूं हिते घुराए। सुवारीअ लाइ बि मां तोखे बंदोबस्तु करे थो ॾियां। जॾहिं तुंहिंजा माउ पीउ हिते अचनि, मां तव्हांखे जाइ बि ॾियां थो, पोइ तूं आराम सां वेही हिते वापारु कर। मां हिन सॼी उमिरि में ज़माने जूं घणियूं गर्मियूं सर्दियूं सठियूं आहिनि, ॾुख ऐं सुख जूं बि घड़ियूं मां ॾिठियूं आहिनि। हाणे मां थी वियो आहियां ॿुढड़ो, मूंखे को औलाद कोन्हे जो मूंखे आई वेल में कमु अचे। मां ईअं सम्झो तोखे पंहिंजे हिन महिल औलाद खां बि वधीक थो सम्झां। मां तोखे पंहिंजे कारोबार जो मुख़्तियार बि थो कयां, कि जेका मुंहिंजी मेड़ी चूंडी आहे न, इन जो बि तोखे मां वारस थो मुक़ररु कयां। जेसि ताईं जहिड़ो आहियां, मूंखे रुॻो दाल रोटी पियो ॾिजां, मुंहिंजे कफन दफ़न खां पोइ हर चीज़ तुंहिंजी। हितां न वञ, पंहिंजे माउ पीउ खे बि घुराए तूं हिते वापारु कर, हीउ सॼो वापारु वड़ो मां तोखे थो। हिन चयसि त तोखे रब ख़ुशि करे, एॾा तो मूंखे हिते सुख ॾिना आहिनि जो मूंखे पंहिंजा माउ पीउ बि यादि कोन्हनि। पर मुंहिंजे पीउ मूंखे ॾिनी 1 साल जी मोकल, साल अची पूरो थियो आहे। जेकॾहिं हिन मां टाइम ते न पहुतुसि त मुंहिंजो ॿुढड़ो पीउ जेको आहे उहो रोई रोई थी सघे थो त गुज़ारे न वञे। जॾहिं त तोखे ख़बर आहे माउ पीउ जो हुकुम मञणु रब जी रज़ामंदीअ में दाख़िल आहे, उनखां कंधु कढाइणु ईअं सम्झ त पिट पाराते में शामिलु थियणु आहे। ईअं न थिए जो ॿिन्ही जहाननि में मूंखे नाकामी थिए, उन करे मूंखे ख़ुशीअ सां मोकल ॾे त मां पंहिंजे मुल्क वञा। तो जेके मूं ते थोरा कया आहिनि, अहसान कया थी, मां उनखे हमेशह यादि कंदुसि। सौदागर जॾहिं हिनखे अहिड़ियूं मिठड़ियूं ॻाल्हियूं ॿुधायूं त सेठ चयसि त जेकॾहिं तूं हिते रहणु नथो चाहीं, भला हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुध, ईअं सम्झ मूंखे औलाद कोन्हे, मां तोखे हाणे बसि तोखे चवां थो, मां तोखे जॾहिं वारस पंहिंजो थो कयां, बसि मुंहिंजी बि ॼण तोसां दिलि थी वई आहे। हाणे भला ॿुध, जेकॾहिं तूं हिते नथो रहीं त भला हाणे हीअं था कयूं, मूंखे बि पाण सां वठी हल, मूंखे बि पाण सां वठी हल, मां तोखे ईअं सम्झो साह बराबरि थो सम्झां। बसि ठीकु आहे, जेकॾहिं तूं नथो रहीं त मां तोसां गॾु थो हलां, पंहिंजा वापार वड़ा हर शइ जेका हिसाब तोॾे कंदुसि। ईअं चई नौकरनि खे चई त भाउ सफ़र जी तयारी कयो।
पाण बि तयारियुनि में मशगूल थी वियो। हेॾो सारो वॾे शहर जो वॾो सोनारो जवाहरी हुयो, मशहूरु हुयो। माण्हुनि खे ख़बर पई त भाई वञे थो ख्वाजो लॾियूं। ॿिया सौदागर जेके हुआ उहे बि हिन सां गॾु हलण तयारु थिया। हिन ख्वाजे छा कयो, जेका पंहिंजी मिल्कियत समूरी आहे सेड़े, बेशुमार नौकर चाकर, अणगुणिया तोहफ़ा, सूखड़ियूं, हथियारनि पहवारनि सां भरियल हबशी, रूमी ऐं तुर्की बाना, अरबी घोड़नि ते सुवार, सॼी तयारी थी। पोइ छा कईं, जो हिकु उठ ते पाखड़े ते, उठ ते पाखड़ो थींदो आहे, उठ जे पाखड़े ते उन ते हेठां रखराई मखमली गादेला, उन ते विहारी कुते खे। ॿिए उठ ते ॿिन्ही कैदियुनि जा पिंजरा रखराई, हिकिड़ो पिंजरो हेॾां, हिकिड़ो पिंजरो हेॾां। काफ़िलो रवानो थियो। जिते जिते हिन काफ़िले मंज़िल पे कई, उतां जा सभु सौदागर अची हिन वटि हाज़ुर पिया थियनि, मिलनि पिया। मशहूरु हुयो। आख़िर हलंदे हलंदे ही काफ़िलो अची इस्तंबुल, जिथे सौदागर हुयो, वज़ीर हुयो, उन जे वेझो, इस्तंबुल जे वेझो अची काफ़िलो पहुतो। शहर जे ॿाहिरां हिननि पड़ाव हयो, शहर जे ॿाहिरां हिननि मंज़िल कई। उते सौदागर ज़ादे ख्वाजे खे चयो त क़िबला, जे मूंखे न इजाज़त ॾीं त मां पंहिंजे पीउ मां वटां थी अचां, ऐं तव्हांजे रहण लाइ शहर में को मां बंदोबस्तु थो कयां। मूंखे जेकॾहिं इजाज़त ॾी, हाणे शहर पहुचण वारा आहियूं, तव्हां हिते साही पटियो त मां वञी पंहिंजे माउ पीउ सां बि मिली अचां, ऐं तव्हांजे रहण लाइ बि को मां इंतज़ाम कयां। ख्वाजे चयसि त भाउ, मां आयो हां तुंहिंजे करे, न त मूं ज्यादा वापार वड़ा पाण उते ॾिसी आई, बंगला महल महला तूं। सो वञ भले, पर मोटी झट अच। पर हिकिड़ी ॻाल्हि कजां, मुंहिंजे लाइ जाइ अहिड़ी ॾिसजां जेका तुंहिंजे घर खां परे न हुजे। मुंहिंजे लाइ जाइ वठ, पर अहिड़ी जाइ ते जो तुंहिंजे घर खां परे न हुजे, माना तूं मूंखां परे न थी। सौदागर दादो पंहिंजे घर आयो। छोकिरी मर्दाणो वेस आई पंहिंजे घर जा भैती हैरान थी विया। उते बि साॻियो मर्दाणो वेस करे आई घर में, त भला छोकिरो केरु आहे, घर में गिड़ी आयो आहे। हे वई सो वञी पंहिंजे माउ जे पेरनि ते किरी रोई, ऐं माउ जे पेरनि ते किरी त माणस फ़िलहालु परेशान थी वई। माउ खे चई त मां तुंहिंजी ॼाई आहियां, ॻाल्हाईं जो त माणस आवाज़ सुञातो। माणस आवाज़ सुञातो, पर हाणे माणस खे त ख़बर कान ई त हीअ वई कहिड़े हिसाब में, माना हिननि त इहो चयो त भॼी वई आहे। माणस खे कावड़ी एॾा पलीत, तो पंहिंजो मुंहुं त कारो कयो, पर पंहिंजे ख़ानदान ते बि टिको लाथी। टिको बि अहिड़ो लाथी जो कॾहिं असांजे ख़ानदान ताईं टिको न लहंदो। मां त ईअं सम्झो तोखे मारे रोए पिटी वेठी हुयसि, बसि मां तोखे मुईसा आयो, मां हाणे बि तोखां बेज़ार। माउ जी जो कावड़ हिन ॿुधी, हिन ओ मथे ते जेका पग ॿधी ऐं मर्दाणो वेस कयो, उहा पग बग लाथई। माउ खे चई, मां कंहिं बुरे ख़्याल या बुछड़े इरादे सां मां कान वई हुयसि, पर तो जेको न ॾींहुं तानो हयो त उन गांधो पुट हुजे हा, मां उन तुंहिंजे हुकुम मूजिबि अबे खे कैद मां छॾाइण जे लाइ मां हे हीलो कयो, ऐं रब जो शुक्र आहे जो मां पंहिंजे मतिलब खे वञी पूरो कयो अथव। मां उन सौदागर खे उन कुते समेत जंहिंजे ॻिचीअ में लालनि जा 12 दाणा मौजूदु आहिनि, मां वठी आई आहियां त बाबे जी ॻाल्हि बादशाह वटि सची कयो। उन ई सौदागर जी त ॻाल्हि मुंहिंजे बाबे कई बादशाह सां, मां का ख़यानत न कई आहे। इहो आहे त सिर्फ़ु पंहिंजे बचाव जे लाइ सफ़र जे करे मां हे मर्दाणो लिबास पारियो अथमि। दुआ कर, अलाह कंदो त सुभाणे बाबे खे कैद मां आज़ादु कराए। हाणे जो हिनजी माउ ॾिठो त बणा बराबरि हिन मुंहिंजी धीउ त बणा पुटनि खां बि वधीक कमु करे छॾियो। ॾाढी ख़ुशि थी, हिनखे गले खणी लाथई।
हिन वरी साॻियो सौदागरज़ादे जो वेस पहिरियो, आई ख्वाजे वटि। ख्वाजो हिन खे ॾिठई ॾाढो ख़ुशि थियो। दरिया जे किनारे ते हिकु बाग़ में हिननि तंबू हयां, उते मंज़िल करे ख्वाजो रही। टेपहरीअ जो वक़्तु हुजे, ख्वाजो ऐं सौदागरज़ादो तंबूअ खां निकिरी कुर्सियुनि ते ॿाहिरि वेठा हुआ। ओचितो हिकु शाही जासूस उतां जी लंघियो, बादशाह जो जासूस उतां जी लंघियो। हिन सां बि सभई नौकर चाकर हुआ, सामान सड़ा, उन जो ॾिठो माण्हुनि जी फौज, हेॾा सामान, अजब में पई। दिलि में चई त भणा अलाए कंहिं बादशाह जेको सफ़ीर आहे सो बीहे तमाशो ॾिसण। ख्वाजे जे हिकिड़े नौकर जी हुन ते नज़र पई। पुछई सभा केरु आहे तूं? हिन चयसि मां बादशाही चौबदार आहियां। नौकर वञी ख्वाजे खे ॿुधायो त बादशाह जो माण्हू आहे, हिते घुमे थो पियो, सो ॾिसे थो असांखे। ख्वाजे नौकर खे चयो त भाउ तूं वञी हिनखे चईंसि त परेशान न थिए, असां मुसाफ़िर आहियूं, परदेसी सौदागर। जेकॾहिं दिलि चवई त अची असां सां वेह कचहरीअ में, हिकु प्यालो शरबत जो बस सां पी वञे। शाही जासूस जॾहिं जो हुन ख्वाजे जो नालो ॿुधो त भणा उहो ख्वाजो आहे वापारी, त हैरत में पइजी वियो। ख़ुशि थी ख्वाजे जी महफ़िल में आयो। ईंदे ई ख्वाजे जी शौकत, शान शौकत ऐं ठाठ उहा खे ॾिसी हैरान थी वियो। ख्वाजे ऐं सौदागरज़ादे खे सलाम करे कुर्सी ते वेही रहियो। कुर्सी ते वेठो त हिन जी नज़र पइजी वई कुते ते। नज़र पइजी वियसि कुते ते त कुतो ॾाढो शान मान सां बखमलनि ते चढ़ियो वेठो। होश उॾामी वियुसि। वरी जो हीअं साम्हूं निहारे त पिंजरे में ॾिठई त ॿ माण्हू फाथा पिया आहिनि। हिते वरी परेशान थी वियो। ख्वाजे हिन जी इज़त चङी कई, पर हो परेशान हो त हीअ छा आहे? बराबरि ख्वाजो कमु अहिड़ो पियो करे न, जेको ॾिसे पियो त परेशान पियो थिए। त कुते खे इज़त थो ॾे, माण्हुनि खे पिंजरनि में क़ैद कयो अथई, ऐं पाण केॾो भलो आहे, केॾो इज़त सां महिमान जी इज़त पियो थो करे, पर हे छा थो करे? माना हो परेशान। नेठो ख्वाजे खां मोकिलाए पंहिंजे घर आयो। राति हुनखे निंड न आई। सुबुह थींदे ई वञी दरबार में हाज़िर थियो। दरबार में पहुतो। हाणे बादशाह तो इहा ॻाल्हि करे त उहो जीअं आयो त अची मूंसां सॼी ॻाल्हि कई त साईं असांजे शहर जे ॿाहिरि हिकिड़ो काफ़िलो लथो आहे, वॾो वापारी आहे, सौदागर। सो मां त पहिरियों सोचियो त अलाए केरु हिन, पोइ मूंखे घुराई, नालो जो ॿुधुमि त वरी मां वियुसि। साईं मां उते ॾिठो, कुतो ॾिठुमि, कुतो एॾो इज़त सां कुतो, पर वरी हेॾां ॾिठुमि त पिंजरे में ॿ माण्हू फाथा पिया। मां बि जो ॿुधो त मूंखे बि कावड़ आहे। ये छा आहे? कहिड़ो कमु आहे? इहो कहिड़े क़िस्म जो माण्हू आहे? कुते खे इज़त ऐं माण्हूअ खे हक़ीर। हाणे चई त मुंहिंजे मुल्क में आहे न, चई मां जो ॿुधो मूंखे कावड़ आई ॾाढी। मां चयो त इहो सौदागर फांसीअ जे लाइक़ु। उन करे वञो, वञी हिन जो सिर कपे अचो, इहो फांसी जे लाइक़ु। रब जी कुदरत, उहो साॻियो एलची जंहिं वज़ीर जी सिफारिश कई त साईं तकड़ न करे हिनखे क़ैद में विझ, उहो बि उन महिल दरबार में वेठो। मां जो न चयो त वञो हिनखे वञी मारे अचो, जलादनि खे चयमि त उन खिली ॾिनो। उन जो खिलियो त मां कावड़ में मां ॾिनो हुकुम, हे वरी उन ते तो खिले, मूंखे कावड़ लॻी वई। मां चयोमांसि तूं त को बेअदब आहे, तोखे इहा ख़बर न आहे त शाही दरबार में ईअं खिलण गुस्ताखी आहे, ऐं सोभे खिलण जो वक़्तु आहे। मां पियो तो हुकुम ॾियां त हुनखे फांसी ॾियो, हुनखे वञी सिर कटे अचोसि, तूं उन ते त पियो खिली। अञा त तोखे थिए हा त तूं रोई हा, वरी खिली थो पियो। हुन सफ़ीर उथी ॿाहूं ॿधी मूंखे चयो त बादशाह सलामत, गुस्ताखी माफ़ थिए, के ॻाल्हियूं दिलि ते तरी आयूं। मूंखे ईअं बसि के ॻाल्हियूं दिलि ते तरी आयूं, जंहिंजे करे मां बेवक़्तु खणी खिलियुमि। पहिरियों त अॻे वज़ीर जेको तव्हांखे चयो हो न, सो सच हो। पहिरें वज़ीर जेको चयो हो त कुते खे गिचीअ में ॿधल आहिनि, तव्हां चयो कूड़ आहे, सो सच हो। हाणे हू क़ैद मां आज़ादु थी वियो। ऐं ॿियो ॿी ॻाल्हि इहा यादि आई त हाणे वरी बादशाह सलामत हिन बेगुनाह सौदागर खे थो माराए। इहो बि इंसाफ़ खां परे आहे।
तहक़ीक़ात तव्हां कयो, बसि ईअं ॿुध ते कंहिंजो खून वहाइणु सुठी ॻाल्हि त न आहे। ख़बर न आहे त इन सौदागर इहो कमु करे थो त इन में राज़ कहिड़ो आहे? पहिरियों पुछा त कयो, जवाबदार खे शरीयत हक़ु ॾिनो आहे न पंहिंजे बयान जो। मुंहिंजो अर्ज़ु आहे त पहिरियां सौदागर खे तव्हां दरबार में घुरायो, उनखां हक़ीक़त पुछो, पोइ जे हू गुनहगार आहे त उनखे सज़ा ॾियो, इहा तव्हां ते वाजिबु बि आहे ऐं तव्हां पोइ उन में लाचार आहियो। हिन जो चयो त मां वरी हिते थधो थियो, मां हुकुम कयो त हिन सौदागर खे कुते समेत हाज़ुर कयो। मां बादशाह हुकुम जो थियो त भले खणी केॾो बि वापारी हुयो, पर जीअं मुंहिंजे मुल्क में उहो हुकुम जो थियो त उहो ख्वाजो उन सौदागर ज़ाते समेत जेका वज़ीर जी धीअ हुई उन समेत सुतत जी मूं वटि पहुतो। ही सौदागर वारो चई त 15-16 साल ॼण छोकिरो, पर मर्दाणो वेस, अहिड़ो सुहिणो पियो लॻे। चई हिन जी सूंहं ॾिसी असां सभु हैरान थी वियासीं। हिन जे हथ में हिकु जवाहरनि सां भरियल थेली, पर उन थेली उहे जवाहरनि जी जेका तजली हुई, रोशनी हुई, सॼी जाइ रोशन लॻी पई हुजे। हिन घणे अदब ऐं न्याज़ खां पोइ उहा जेका थेली हुई मुंहिंजे तख़्त जे अॻियां रखी। ख्वाजे बि अहिड़ी रीति ज़मीन चुमी मूंखे दुआऊं ॾिनियूं, पर चई त ख्वाजो एॾो माना ॻाल्हाए पियो, अहिड़ो त ॻाल्हाए पियो, माना तमामु चूंडे चूंडे सुठा सुठा लफ़्ज़ पियो ॻाल्हाए। मूंखे ॾाढी हुनजी गुफ़्तगू इन सौदागर जी बि वणी, पर कावड़ हुई त ॻाल्हाइण जो केॾो भलो आहे, कमु कहिड़ो थो करे। तो मां चयोमांसि, ए शैतान जी सूरत इंसान, तूं कहिड़ी किनी हालत पियो थो करी, तो पंहिंजे कारण मौत खे सॾियो आहे। मूंखे पहिरियों त इहो ॿुधाए त तुंहिंजो दीन कहिड़ो आहे, मज़हब कहिड़ो आहे, जो तो हे कमु पियो थो करीं। इहो जेकॾहिं काफ़र बि आहीं त कुफर में बि ईअं त कोन हूंदो आहे। तूं कहिड़े नाले सां, कहिड़े उसूल सां इहे बुरा कम पियो थो करीं। ईअं त मूंखे हुन ख्वाजे चयो त हुज़ूर जो सिर सलामत हुजे, मां साईं मुस्लमान आहियां, दीन जा 5 ई रुकन जेके आहिनि मां उन्हनि ते क़ाइमु आहियां। बराबरि मूं में ऐब आहे ऐं मां उन ऐब जे करे ई मां माण्हुनि में बदनाम बि आहियां। मां सम्झां थो तव्हां जेको मूं ते कावड़िया हो न, सो कावड़िया बि तव्हां उन ॻाल्हि जे करे आहे। पर साईं मां छा कयां, मां उहा ॻाल्हि ज़ाहिर नथो करे सघां, मां तव्हांखे ॿुधाए नथो सघां। बराबरि माण्हू मूंखे कुते जो पूॼारी सॾींदा आहिनि, उन नाले सां मां जहान में ख्वार ख़राब आहे। चई हिन जो इहो जवाबु ॾिनो, मूंखे वधीक कावड़ थी। मां चयोमांसि मूंखे ॻाल्हियुनि ऐं बहाननि सां रीझ आहे न, मां ॻाल्हि तुंहिंजी न मञींदुसि जेसि ताईं तूं पंहिंजो गुमराह थियण जो सचो सबबु न ॿुधाईंदे। पर तूं हेॾो पियो तो ग़लति कमु करे, जेसि ताईं मूंखे यकीन न ईंदो मां तेसि ताईं तोखे न छॾींदुसि, पर मां तोखे माराईंदुसि, जीअं ॿियनि खे बि इबरत थिए त वरी को ॿियो दीन में अहिड़ो रुखनो न विझे। चई इहो ॿुधी ख्वाजे मूंखे चयो त बादशाह, मूं निभागे खे माराइण जो इरादो फिटो कर, ही जेको माल मिल्कियत मुंहिंजो आहे न, इहो सॼो वठि, मूंखे मुंहिंजे हिन पुट खे भले तूं मुल्क निकाली ॾे, बसि जेको बि मुंहिंजो माल मिल्कियत आहे सभु तूं खण, बसि मूंखे हिन मुंहिंजे पुट खे मुल्क निकाली, असांखे रुॻो आज़ादु कर, जीअंदा। उते मां हिनखे खिली चयो त बेवकूफ़, मां बादशाह आहियां, मूंखे कहिड़ी बुख आहे, तूं मूंखे माल ऐं दौलत जी लालच ॾी। पर सच चवण खां सवाइ मां न छॾींदुसि जेसि ताईं मूंखे न ॿुधाईंदी। मां न छॾींदुसि, भले तूं छा बि कर, मां न छॾींदुसि, न त मां मारींदुमि। चई मां जो हिनखे इहो चयो त हिन जे अखियुनि में पाणी अची वियो। हिन छोकिरे सौदागर ज़ादे ॾे ॾिसी थधो साहु कई, हुनखे चवणु लॻो त दा मां बादशाह जे अॻियां ॾोही ऐं गुनहगार थी मारिजी वेंदुसि, पर मां तुंहिंजी पारत कंहिंखे कयां, तोखे कंहिंजे हवाले कयां, मां त तुंहिंजे करे पंहिंजो मुल्क बि छॾे आयुसि, हाणे बादशाह त मूंखे माराईंदो, तुंहिंजो ॾोह कोन्हे तोखे छॾींदो।
पर मूंखे ॾुख इहो आहे त मां तुंहिंजे करे सॼो करे आयुसि, हाणे तुंहिंजी मां पार त कंहिंखे कयां। जे हिन जो इहो चयो त मां कावड़ मां चयोमांसि ए मकार, घणेई उज़र ऐं बहाना कया थी, हाणे मां कुझु कोन ॿुधंदुसि, जेको चवणो थी सो जल्दी ॿुधाए, न त पंहिंजे सिर था खण। चई त मां जो ईअं चईमांसि, ख्वाजा थोरो अॻु भरो आयो, तख़्त जी पाए खे चुमी ॾिनई। मूंखे चई बादशाह सलामत, जेकॾहिं मुंहिंजे माराइण जो तूं हुकुम न फरमाई, जेकॾहिं न मुंहिंजे माराइण जो तूं हुकुम न करी हा न, चई हा त हिनखे जेल में विझो, सज़ा ॾियो, कोड़ा हणोसि, मां उहे सभु सही वञा, जेल बि सही वञा, पर तोखे राज़ न ॿुधायो। पर बादशाह साह प्यारो आहे, ॼाणी वाणी खूह में किरण बि इहो अकुल न आहे। जेकॾहिं तुंहिंजी रज़ा इहा आहे त भला पोइ मुंहिंजो हे हाल ॿुध, मां त अॼु ॾींहं ताईं कंहिंखे कोन ॿुधायो आहे, पर हाणे तूं थो मूंखे मारी, मुल्क बा तुंहिंजो, मां तोखे कुझु करे कोन थो सघां। ऐं जेकॾहिं मूंखे मारींदे त मां हिन जे करे पंहिंजो मुल्क छॾे आयो आहियां, मूंखे हिन जी थी थिए त हिन जो छा थींदो, ॿी जेका वणे सज़ा ॾे मूंखे, पर हाणे तूं चईं थो ॿी सज़ा बि न ॾींदुसि ऐं मारींदुसि, सो हाणे मां तोखे ॿुधायां थो त मां हे छो थो कयां। जंहिं ते तोखे कावड़ लॻी आहे त कुते जी इज़त थो करी, माण्हुनि खे पिंजरे में विधो थी, मां तोखे ॿुधायां थो। पर हाणे हीअं कर, पहिरियों त इहे पिंजरा घुराए जिन में 2 माण्हू बंदि आहिनि, पहिरियों इहे 2 पिंजरा घुराए, पोइ मां तोखे थो उहो राज़ ॿुधायां, पोइ तोखे मां राज़ उहो ॿुधायां थो, उहो तूं भले उन्हनि खां पुछजांइ। जेकॾहिं तिर जो बि फ़र्क़ु हुजे न, त बादशाह सलामत उन महल तूं भले मुंहिंजी मुंडी कटिजांइ। इन्हनि खे घुराए त मां इन्हनि जे साम्हूं तोखे पंहिंजो राज़ ॿुधायां, मां कूड़ हणां, तूं हुननि खां पुछजांइ, जे हो चवनि त हे कूड़ थो हणे, बादशाह सलामत मूंखे उन जो उन महिल तूं भले मारजांइ, मुंहिंजो खून तोखे माफ़। चई हिन जो इहो चयो, मूंखे हिन जी ॻाल्हि इहा पसंदि आई, मां चयो हा सही, बराबरि, ख़बर पए न त इन्हनि सां इहा छो थो करे, हे ॿुधाईंदो न त मां इन्हनि सां हिन ॻाल्हि जे करे कई आहे। मां हुकुम कयो त भाई इहे पिंजरा घुरायो, नौकर वियासो, पिंजरा अची विया, पिंजरा आया, पिंजरा मुंहिंजे साम्हूं रखियनि, पिंजरा जो मुंहिंजे साम्हूं रखियनि। हाणे ख्वाजो साम्हूं आयो, मां चयोमांसि हाणे किसो ॿुधाए, हे बि घुराया अथमि, हाणे मूंखे पंहिंजो किसो ॿुधाए। पोइ ख्वाजो पंहिंजो किसो बयानु करणु लॻो त साईं मां छाजे करे कुते जी हेॾी इज़त थो कयां ऐं हिननि खे पिंजरनि में वधो अथमि, हाणे ॿुधो त छा राज़ आहे। हाणे इहो जेको ख्वाजे जो किसो आहे, इहो वरी असां सुभाणे बयानु कंदासीं।